بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। عما يتساءلون عن النبأ العظيم الذي هم فيه مختلفون इहे कुरैश क़ौम वारा पाण में कहिड़ा सवाल करे रहिया आहिनि उन अज़ीम ख़बर यानी क़यामत बाबति जंहिंमें इहे इख़्तिलाफ़ कंदड़ आहिनि। كلا سيعلمون ثم كلا سيعلمون ख़बरदार इहे जल्द ॼाणदा उन खां पोइ ख़बरदार इहे जल्द ॼाणदा। ألم نجعل الأرض مهادا والجبال أوتادا छा असां तव्हां लाइ ज़मीन खे विछाणू न बनायो ऐं जबलनि खे मेखूं न बनायो وخلقناكم أزواجا ऐं असां तव्हां खे मुज़क्कर ऐं मुअनस बनायो وجعلنا نومكم سباتا ऐं असां तव्हांजी निंड खे तव्हां लाइ आराम बनायो وجعلنا الليل لباسا ऐं असां राति खे लिबास बनायो وجعلنا النهار معاشا ऐं असां ॾींहं खे रोज़गार लाइ बनायो وبنينا فوقكم سبعا شدادا ऐं असां तव्हांजे मथां सत सख़्त आसमान बनाया وجعلنا سراجا وهاجا ऐं असां सिज खे गर्मी ॾींदड़ ऐं रोशनी कंदड़ बनायो وأنزلنا من المعصرات ماء ثجاجا ऐं असां ककरनि मां मींहुं नाज़िल कयो जेको घणो वसंदड़ आहे لنخرج به حبا ونباتا وجنات ألفافا उन ई लाइ त उन मां अनाज ऐं सावक ऐं घाटा बाग पैदा करियूं। إن يوم الفصل كان ميقاتا बेशक फ़ैसिले ॾींहं जो वक़्तु मुक़ररु आहे يوم ينفخ في الصور فتأتون أفواجا उन ॾींहुं सूर में फूक ॾिनी वेंदी पोइ तव्हां फौजुनि जी सूरत में ईंदा وفتحت السماء فكانت أبوابا ऐं आसमान खोलियो वेंदो पोइ उहो दरवाज़ा थी पवंदो وسيرت الجبال فكانت سرابا ऐं जबलनि खे फिज़ा में हलायो वेंदो पोइ उहे रुञ वांगुरु चमकंदड़ हूंदा। إن جهنم كانت مرصادا बेशक जहन्नम ज़ालिमनि जी मुंतज़िर आहे للطاغين مآبا हद खां वधंदड़ लाइ ठिकाणो आहे لابثين فيها أحقابا उन ई में घणा ज़माना रहंदा لا يذوقون فيها بردا ولا شرابا إلا حميما وغساقا جزاء وفاقا नथा मज़ो वठनि इन ई में थधि जो ऐं न पाणीअ जो मगर खेनि टहिकियल पाणी ऐं जहन्नमिन जे ज़ख़्मनि जी पूए प्यारे खेनि संदन अमलनि मुताबिक़ सज़ा ॾिनी वेंदी। إنهم كانوا لا يرجون حسابا बेशक उन्हनि खे हिसाब जी उमेद न हुई وكذبوا بآياتنا كذابا ऐं इन्हनि असांजी आयतुनि खे कतई न मञियो وكل شيء أحصيناه كتابا ऐं हर शइ असां लोहे महफ़ूज़ में लिखाई आहे। فذوقوا فلن نزيدكم إلا عذابا पोइ तव्हां अज़ाब चखो पोइ हरगिज़ असीं ज्यादा नथा करियूं मगर अज़ाब। إن للمتقين مفازا حدائق وأعنابا बेशक परहेज़गारनि लाइ कामयाबी आहे बाग आहिनि ऐं अंगूर आहिनि وكواعب أترابا وكأسا دهاقا ऐं नौजवान औरतूं हिकु जेतिरी उमिरि में आहिनि ऐं भरियल प्याला आहिनि لا يسمعون فيها لغوا ولا كذابا इहे जन्नत में न लग़्व कलाम ॿुधनि था ऐं न कूड़ ॿुधनि था جزاء من ربك عطاء حسابا इहा तुंहिंजे तरफ़ां तव्हांजे अमलनि जी मुकमिल जज़ा आहे। رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا उहो रब आसमाननि ऐं ज़मीनुनि जो ऐं जेकी उन्हनि ॿिन्हीअ जे विच में आहे रहमान खां
उन्हनि खे ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी. يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا. उन ॾींहुं जिब्रील अमीन ऐं मलाइक सिफ़ूं ॿधी बीहंदा. मख़लूक ख़ौफ़ जे करे उन सां न ॻाल्हाईंदी मगर जंहिंखे रहमान इजाज़त ॾिनी ऐं उन ई सिधी ॻाल्हि चई. ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا. इहो ॾींहुं हक़ आहे. पोइ जेको चाहे उहो पंहिंजे रब ॾांहुं रस्तो ठाहे. إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا. बेशक असीं तव्हांखे उन अज़ाब खां ॾेजारियूं था जेको क़रीब आहे. उन ॾींहुं इंसान यानी काफ़र पंहिंजा कयल अमल ॾिसंदो ऐं काफ़र चवंदो हाय अफ़सोस आऊं मिटी थी वञा.